पाकिस्तानी ॻोठनि जी ज़िंदगीअ में सादगी त आहे, पर उन में सुकून, मुहबत ऐं कुदरत जो हुस्न बि आहे। अॼु अचो ॾिसूं ॻोठ जी ज़िंदगीअ जा उहे रंग जेके दिलनि खे छुही वञनि था। पाकिस्तानी ॻोठनि जी ज़िंदगी सादगीअ सां भरपूर आहे। हिते माण्हू कुदरत जे वेझो सुबुह जा नज़ारा ॾिसण वटा हूंदा आहिनि। सिज निकिरण ताईं ॻोठ जा माण्हू पोखनि में ऐं पंहिंजे कमकारनि में मशगूल थी वञनि था। औरतूं घर जो कमकार संभालनि थियूं। ॿार सुबुह जो स्कूल बाद रांदि में खेॾण में मशगूल थी वञनि था। संदनि चेहरे ते ख़ुशी चमके थी। उन्हनि लाइ ज़िंदगी सादी आहे, पर दिलूं साफ़ आहिनि। ॻोठ में माण्हू हिक ॿिए जी मदद कनि था, हर ॾुख सुख में गॾु बीहनि था। महिमान नवाज़ी संदनि फ़ख़ुरु आहे। शाम जो वक़्तु अचे थो त माण्हू वणनि हेठि वेही ॻाल्हियुनि में लॻी वञनि था। कुदरत, सुकून ऐं मुहबत, बसि इहो ई ॻोठ जी ज़िंदगीअ जो असुलु हुस्न आहे। पाकिस्तानी ॻोठ सिर्फ़ु जॻह न आहिनि, उहे दिलि जी सफ़ाईअ ऐं प्यार जो निशान आहिनि। दोस्तो, वधीक वीडियोज़ लाइ असांखे फॉलो ज़रूरु कंदा।